बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल ते भलीकार चवां। दोस्तों अॼु जो मां तव्हां ॿुधायांसि त डॉक्टर अब्दुल कदीर खान स्कूल इस्लामाबाद में क्लास 11 लाइ स्कॉलरशिप ते दाख़िला आई आहे। क्लास 11 में प्री मेडिकल, प्री इंजीनियरिंग ऐं कंप्यूटर साइंस में मुफ़्त में तव्हां स्कॉलरशिप ते तव्हांजा ॿार जेको आहे सो पढ़ी सघे थो। इन लाइ आख़िरी तारीख़ जेका आहे सा 31 अगस्त 2021 आहे। जेको फॉर्म आहे उहो फॉर्म किथां डाउनलोड थींदो, इन फॉर्म जो छा तरीक़ेकार आहे अचो पाण ॾिसूं था। फॉर्म डाउनलोड करण लाइ तव्हांखे इहा वेबसाइट खोलणी पवंदी AQKIcampus.com। इन ते अची करे हीउ जेको मेन्यू लिखियलु आहे तव्हां इन ते क्लिक कंदव। इन खां पोइ एडमिशन्स ते क्लिक कंदव। एडमिशन ते क्लिक करण खां पोइ एडमिशन फॉर्म फॉर सिंध इन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ तव्हां साम्हूं फॉर्म अची वेंदो। इन डाउनलोड ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। जंहिंखां पोइ तव्हांजो फॉर्म डाउनलोड थी वेंदो, जंहिं ते हिन जी बैंक जी चालान फॉर्म जेको आहे सो 750 रुपया फीस आहे। तव्हां हीउ फॉर्म जेको आहे सॼो फिल करे ऐं हिन जी चालान जेको आहे सो तव्हां SPL, नेशनल बैंक, हबीब बैंक या UBL बैंक, अलफलाह बैंक आहे, इन्हनि बैंकुनि जे कंहिं बि ब्रांच में तव्हां इहो फॉर्म फिल करे ऐं जमा कराए सघो था। पोइ इनखे तव्हां सेंड कंदव। जेको फॉर्म तव्हां फिल कंदव सॼो उनखे हिन एड्रेस ते, हीअ जेका एड्रेस लिखियलु आहे सेंड योर फॉर्म डॉक्टर AQ खान कॉलेज, इब्राहिम कैंपस, कोलंगी टाउन एक्सटेंशन, इस्लामाबाद। इन एड्रेस ते तव्हांखे फिल थियल सॼो फॉर्म मोकिलिणो आहे। आख़िरी तारीख़ जेका आहे 31 आहे। जंहिं ते तव्हांजे ॿार खे फस्ट ईयर इंटर मुफ़्त में पढ़ाई वेंदी। इनखे हुते राश ऐं खाधो पीतो पिणु मुफ़्त में ॾिनो वेंदो।